ऊतीतुम मिन शैइन फमताउल हयातिद दुनिया व ज़ीनतुहा। तव्हांखे जो कुछ ॾिनो वियो आहे इहो दुनिया जे ज़िंदगी जो थोरो सामान आहे ऐं दुनिया जे ज़िंदगी जो सिंगार आहे। जो कुछ तव्हांखे ॾिनो वियो आहे मां तव्हांजो भरपूर तवज्जो चाहींदुसि। रब तो फरमाए तो तव्हांखे जो कुछ जाब शइ ॾिनी वई आहे, क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि वमा ऊतीतुम मिन शैइन, जाब शइ तव्हांखे ॾिनी वई आहे, नंढी आहे या वॾी आहे, थोरी आहे या घणी आहे, जा शइ तव्हांखे ॾिनी वई आहे फमताउल हयातिद दुनिया, इहो दुनिया जे ज़िंदगी जो सामान आहे ऐं दुनिया जे ज़िंदगी जो सिंगार आहे। वमा इंदल्लाह, पर जेको अल्लाह वटि आहे खैरुन व अबका, उहो भलो बि आहे ऐं बकादार बि आहे। अफला ताक़िलून, छा पोइ तव्हां अकुल खां कमु नथा वठो, गौर फिक्र नथा कयो, इन ॻाल्हि खे सोचो नथा। अबा पाणी वारा थोरो पी, घड़ी बंदि कर। ॾिसो क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि अफला ताक़िलून, तव्हांखे अकुल न आहे छा, सम्झो नथा छा, गौर नथा कयो छा? तॾहिं त मां तव्हांखे वरी वरी थो चवां त थोरो गौर कयो, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो। क़ुरान ईअं थो फरमाए त वमा ऊतीतुम मिन शैइन, तव्हांखे जाब शइ ॾिनी वई आहे, ये रब जी अता है, रब जी देन आहे, रब जी ॾिनल शइ आहे। हिकिड़ो हूंदो आहे का शइ वठणु, ख़रीद करणु, हिकिड़ो हूंदो आहे का शइ ॾियणु। वठण जे लाइ मुआवज़ो ॾिबो आहे, एवज़ो ॾिबो आहे, मुल्ह ॾिबो आहे, क़ीमत ॾिबी आहे, ख़रीद कबो आहे, वठिबो आहे पंहिंजी महिनत सां। पर जेका शइ ॾिनी वेंदी आहे पोइ उन में महिनत हुजे या न हुजे, ॾिनल शइ ॾिनल हूंदी आहे। रब तो फरमाए त तव्हांखे जो कुझु ॾिनो वियो आहे, तव्हांखे वजूद मिलियो आहे, तव्हांखे अखियूं मिलियूं आहिनि, कन मिलिया आहिनि, हथ मिलिया आहिनि, पेर मिलिया आहिनि, ज़ाल मिली, बच्चा मिलिया, औलाद मिलियो, रब तव्हांखे घर ॾिनो आहे, पोइ 2 कमरा आहिनि या 4 कमरा आहिनि, बनी ॾिनई, वनी ॾिनई, दौलत ॾिनई, इज़त ॾिनई, माल ॾिनई, मिल्कियत ॾिनई। जेको कुछ मूं रब तव्हांखे ॾिनो आहे दुनिया जी ज़िंदगी जो, थोरी ज़िंदगी जो सामान ऐं दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार आहे, दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार आहे। माल दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार आहे, पुट दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार है। अल माल वल बनून, माल ऐं पुट ये दुनिया जी ज़िंदगी जो सिंगार है, ये ज़ीनत है। पर अॻिते रब फरमाए थो वमा इंदल्लाहि खैरुन व अबका, पर जेका शइ अल्लाह वटि आहे उहा शइ भली बि आहे ऐं बकादार बि आहे। जेको तव्हांखे ॾिनो अथई न इहो सिंगार आहे दुनिया जी ज़िंदगी जो, पर जेको अल्लाह अञा पाण वटि रखियो वेठो आहे, जेको अञा तव्हांखे ॾिनो न अथई अल्लाह वटि पाण वटि आहे, उहो भलो बि आहे बकादार बि आहे। हे जेको तव्हांखे ॾिनो अथई न, मिसाल तव्हांखे बंगलो ॾिनई, घर ॾिनई, पोइ कखां झूपड़ो आया सिरुनि जी ओसारी थियल आहे या को माड़ी महल आहे, जो कुझु ॾिनई
या दुनिया जे जिंदगी जो सिंगार आ, पर जेका अल्लाह वट अञा पोइते आहे उहा हिन को भली बाहे बकादार। ये जो कुछ ताके मिलियो आ यो अॼु न सुभाणे फुरजी वेंदो, अॼु न सुभाणे ड्रहंदो फना थींदो, पुटन ते मौत ईंदो, ज़ाल जुदा थी वेंदी, घर ड्रही वेंदा, मिल्कियतूं माल फुरजी वेंदियूं, सोन चांदी ज़मीन मिल्कियत माल सब फुरजी वेंदा, पर जेका शइ अञा पोइते अल्लाह वटि आहे उहा कॾहिं बि फना न थींदी, उहा बकादार बि आहे ऐं भली बि आहे। दुनिया जे शयुनि खां जेके शयूं अल्लाह पाण वटि रखियूं वेठो आहे न तव्हांजे लाइ, हिते बि ज़ाल ॾिनी अथई पर 70 कुआरियूं वरी तुंहिंजे लाइ जन्नत में बि रखियूं वेठो आहे। हिते घर ॾिनो अथई इहो 2 जो ठहियल आहे, 5 जो ठहियल आहे, पर जेको हुते ठाहे रखियो अथई सो सोन ऐं चांदी जो सिरूं आहिनि, मुश्क ऐं अंबर जा कारा आहिनि। उहे भला बि आहिनि ऐं बकादार बि आहिनि। जन्नत वारी शइ कॾहिं फना न थींदी। दुनिया जी शइ केॾी बि भली हुजे, केॾी बि सुठी हुजे, केॾी बि ठाहूकी सिंगार वारी शइ हुजे, पर आख़िर फना, चओ आख़िर फुरजी वेंदी, आख़िर फना थी वेंदी। पर जेका अल्लाह वटि आहे उहा भली बि आहे ऐं बकादार बि आहे। सुभान अल्लाह। मा इंदकुम यनफदु व मा इंदल्लाहि बाक़। तव्हां वटि जो कुझु आहे इहो सभु हिकिड़े जी फना थींदो। हीअं नज़र फेरायो, चौधारी मथे हेठि ॾिसो, जेका शइ तव्हांजे नज़र में अचे थी न इन शइ खे फना आहे, इहा शइ ज़वाल थी। तव्हां नज़र फेरायो, तव्हांखे शामियानो थो नज़र अचे, सिज नज़र ईंदो, चंड नज़र ईंदो, मस्जिद नज़र ईंदी, माण्हू नज़र ईंदा, फ़क़ीर नज़र ईंदा, पीर नज़र ईंदा, ज़ाकिर नज़र ईंदा, पर जा शइ तव्हांखे नज़र थी अचे इन हर शइ खे हिकिड़े ॾियारे ज़वाल आहे, फना। पर जेका शइ अल्लाह वटि आहे उनखे ज़वाल न आहे, फना न आहे, उहा हमेशह बाक़ी रहंदी। हेरे ॾिसो, मुंहिंजे हथ में, हिन साॼे हथ में मूं वटि सोन ऐं मुंहिंजे हिन हथ में कोड आहे, मिट्टी आहे। ॿई हथ टिका थो कयां, अब वठि ॾियां थो, काॾे वेंदो जी? जे तव्हां में अकुल आहे, जे तव्हां में सम्झ आहे, शरीअ ते मयार ई न आहे। पागल खे जंहिंखे सुञाण न आहे त सोना या चांदी आहे, हीरा आहिनि, मोती आहिनि, या कोड़ कूड़ा कोड आहिनि, ठिकर भितर आहिनि, उन्हनि खे चरिए खे कल न हूंदी आहे, चरिए खे ख़बर न हूंदी आहे, सुञाण न हूंदी आहे, शयुनि जी क़दुर क़ीमत जी पहचान उनखे न हूंदी आहे, छो त चरियो आहे। तॾहिं रब फरमाए थो अफला ताक़िलून, अकुल अथव या कोन अथव? सुभान अल्लाह।